दिफा वारी वजारत डिफेंस एक्सपोर्ट प्रमोशन ऑर्गेनाइजेशन पारा 6 ॾींहनि वारी आलमी दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2024 अॼु खां कराची एक्सपो सेंटर में शुरू थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नुमाइश जो इफ्तिताह कंदो। 12 इंटरनेशनल डिफेंस एग्ज़िबिशन एंड सेमिनार में पाकिस्तान ऐं दोस्त मुल्कनि जे दिफ़ाई महारतनि औज़ारनि ऐं टेक्नोलॉजी जे नुमाइश जो तैयारियूं मुकमल। 55 मुल्कनि जा 550 खां वधीक नुमाइशी स्टॉल्स लगाए वेंदा। दिफ़ाई नुमाइश 22 नवंबर ताईं जारी रहंदी। हिफ़ाज़ती क़दमनि तहत कराची में हिकु हफ़्ते लाइ मुज़ाहिरनि ऐं रैलियुनि ते पाबंदी। कलम 144 लागू। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जो इजलास अॼु थींदो। एपेक्स कमेटी जे इजलास में नेशनल एक्शन प्लान ते गौर कयो वेंदो। इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, दिफ़ा ऐं घरू वज़ारत जा अमलदार शरीक थींदा। इजलास में अमन अमान, सिक्योरिटी सूरतहाल समेत अहम मामलनि ते गौर कयो वेंदो। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ खयल क़दमनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। बुशरा बीबी के इजलास में मुबीना खिताब जी ऑडियो सामूची वई। मुबीना ऑडियो में बुशरा बीबी जो जमहूत पीठ पानी जो पैगाम समूरन सूबाई ऐं ज़िले सदर जनरल सेक्रेटरी सेमिनेस ऐं MPS लाइ आहे। जलसे में हर MPA 5000 ऐं MNA 10,000 माण्हू आणींदा। हर शख्स के गिरफ़्तारी खां बचण लाइ हिकमत अमली तय करणी आहे। जेकॾहिं को गिरफ़्तार थिए त पोइ मुतबादिल अखबार काफ़ी जी अॻुवाणी करे। बात में केरु इहो न चवे त गिरफ़्तारी थी वियो, शेलिंग थी वई। समूरा उहिदेदार गाॾियुनि जे अंदरि ऐं ॿाहिरि जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ ठाहे मोकिलिनि। PGI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त मुतालबा तस्लीम कया वञनि त एहतजाज न कंदासीं। असांजा मुतालबा क्लियर आहिनि। PTI जो मैंडेट चोरी थियो, अॼु ॾींहं ताईं ॿुधणी न थी। सियासत में का बि शइ आख़िरी नाहे हूंदी। जेकॾहिं ॻाल्हियुनि जो वक़्तु आयो त फ़ैसिलो बानी कंदो। बानी जे भेनरुनि जो सियासत में अचण जो को बि इरादो नाहे। बुशरा बीबी बानी जो पैगाम पहुचाए रही आहे। सियासी लीडरशिप खे बानी सां मिलण न पियो ॾिनो वञे। पाकिस्तानी तरक्याती बैंक विच में $50 करोड़ कर्ज़ जो माइदो थी वियो। पधराई मौसर ADB जे कंट्री डायरेक्टर ऐं सेक्रेटरी इकनॉमिक अफेयर्स डिवीज़न मुआहिदे ते सहियूं कयूं। पधराई में चयो पियो त कर्ज़ वारी रक़म पाकिस्तान मौसमियाती तब्दीली आफ़त जे ख़तरे में घटिताई लाइ ख़र्च कंदो। सिंध दरिया ते नमाज़ केनाल ॾियण वारे मामले ते सिंध जे सख़्त एहतजाज बाद वज़ीर आज़म चइनी सूबनि खां आबपाशी मंसूबनि जा तफ़सील घुरी वरिता। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर चइनी सूबनि खे ख़त लिखी 2029 ताईं मुकमल थींदड़ रिथाउनि जा तफ़सील तलब करे वरिता। ख़त में हिदायत कई वई आहे त पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोजेक्ट नंबर मंसूबे जो नालो, कथियल रक़म ऐं मंसूबे जी मुकमल थियण जी तारीख़ उमाणी वञे। मंसूबनि जी तफ़सीलुनि खे नज़र में रखंदे वफ़ाक़ी सरकार पारां फंड जारी करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिब सिंध जे आबपाशी खाते वज़ीर आज़म खे तफ़सील फ़राहम करण जी तयारी शुरू करे छॾी। आई सिंधी मीडिया पारा सकाफ़ती ॾियारो 1 डिसंबर ते मिलाइण वारे ऐलान खां पोइ कासिमत में सकाफ़ती सरगर्मियूं तेज़। समाजी तंज़ीम पारा शानदार सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद। नौजवान टोपियूं पटका अजरक ऐं लुंगियूं पहिरें शरीक। मक़ामी फ़नकारनि क़ौमी ऐं सकाफ़ती गीत ॻाए नौजवाननि खे नचण ते मजबूर करे छॾियो। कराची जे सचलकोट में सकाफ़ती शयुनि जी ख़रीदारी में तेज़ी अची वई।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 न्यूज़ में भली कार औखना मारबी थई। ऐं दुआ पुटो नाज़रीन हेडलाइंस हमारे चूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइट्स ना रहो धरती टीवी न्यूज़।